बाबा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? रईस दुआऊं लॻियूं पियूं आहिनि। तव्हां ॿुधायो अॼु ॾे कीअं भुलिजी पिया? बाबा असीं त आहियूं अव्हां जा नौकर, सो बाबा कमनि कारनि में किथे थो वक़्तु मिले। जी रईस, इहो तव्हां सही चयो त आहियो असांजा नौकर, पर कमकार वारी ॻाल्हि मिड़ी थोरी सम्झ में कोन आई। बाबा छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे। असीं आयासीं त इलेक्शन आहे सर ते, सो बाबा मिड़ई पारा था अथव। ॻोठ जी ॻाल्हि आहे। रईस, जॾहिं इलेक्शन खटी पैराडो त चढ़ी असेंबली में वेही कुर्सी जा मज़ा माणींदा आहियो, तॾहिं ॻोठ जी ॻाल्हि तव्हांखे यादि कोन थी पए? चरिया रईस वॾे 5 नलके खाली अपने ॻोठ च ॾिते न। तूं माठ कर गई मोंडा, इन नलकनि खां अॻु बि माण्हू ज़िंदा हुआ न हिते। रईस, तव्हां ॿुधायो असीं तव्हांखे वोट छो ॾियूं? गुज़िरियल 5 सालनि में असेंबली में वेही तव्हां सिर्फ़ु 5 नलका वठी सघिया, त ईंदड़ 5 सालनि में तव्हां कहिड़ा हिते डैम ठाराईंदा? ऐं ॻाल्हि सिर्फ़ु ॻोठ जी या नलकनि जी न आहे। असेंबली में तव्हांखे ॻोठ जी न पर सिंध जी नुमाइंदगी करणु खपे। तव्हां ॿुधायो तव्हां अॼु ॾींहं ताईं सिंध लाइ छा कयो आहे? बाबा ॻोठ में स्कूल ठारायोसीं, इहो सिंध लाइ कोन्हे छा? रईस, माफ़ु कजो, स्कूल तव्हां सिंध लाइ न पर 5 माण्हुनि खे नौकरी ते रखण लाइ ठारायो आहे, जिते ॿारनि जी पढ़ाई न पर तव्हांजे महिमाननि जी बैठक थींदी आहे। तव्हांखे त बुनियादी मसइलनि जी ख़बर ई न आहे। तव्हां न पर तव्हां जहिड़ा केतिरा ई रईस माण्हुनि खे ब्लैकमेल करे वोट हासिलु कंदा आहिनि, जंहिंजे नतीजे में तव्हां लाइ त अयाशनि जा दर खुलियो वञनि। ऐं हिते जी आवाम हिन जदीद दौर में अॼु बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। दुनिया में नओं नस्ल साइंसी मैदान में मदे मुक़ाबिल आहे, ऐं असां वटि नओं नस्ल तइलीम खां बि महरूम आहे। दुनिया एड्स ऐं कैंसर जहिड़नि लाइलाज बीमारियुनि जा इलाज दरियाफ़्त करण में मसरूफ़ आहे, ऐं असांजे अस्पतालनि में पोनस्टान गोरी बि नाहे। माण्हुनि खे मामूली वज़ीफ़ो ॾेई पिनण ते हैराए छॾियो आहे। तव्हांजा कुता मिनरल वाटर पीअनि ऐं धरती जे वारसनि जा बच्चा बुख मरनि। तव्हां अहिड़ो निज़ाम ॾिनो असांखे जंहिंमें सोचण ते बंदिश ऐं ॻाल्हाइण ते सज़ा मिलंदी आहे। तव्हां जहिड़नि जाहिल रईसनि जे करे कुदरती वसीलनि सां मालामाल सिंध धरती अॼु पंहिंजे अबोज बचनि खे 2 वक़्त जो वेलो खाराइण खां बि महरूम आहे। मतिलबु तूं वोट कोन ॾींदे? रईस, तव्हां वजह ॿुधायो, असीं वोट ॾियण लाइ तयारु आहियूं। अरे ॻोठ जी ॻाल्हि आहे। रईस जे ॻोठ जो एॾो लाचार अथई न त हिकिड़ो कमु करियो, पंहिंजी सीट खणी आचू धोबी खे ॾेई छॾियो। हू बि ॻोठ जो आहे, मन भाग खुली पवसि। बाबा तुंहिंजे वोट खां असीं चढ़िया पिया आहियूं। सही चयो तव्हां। मुंहिंजे हिकिड़े जे वोट सां तव्हांखे को बि फ़र्क़ु कोन पवंदो, पर रईस वक़्तु ईंदो मूं जहिड़ा हज़ारनि जी तइदाद में तव्हांजे साम्हूं बि पाई पाई जो हिसाबु वठंदा। बाबा हाणे असां में बि गैरत अचे पई, हिन भेरे कमु करण जी कोशिशि कंदासीं। न रईस, जॾहिं थर जे माइरनि जी हंज में संदन बचियल बुख जे करे दम ॾिनो, उते तव्हांखे गैरत कोन आई। ग़रीब जी बुख ॾिसी गैरत कोन आई, यतीम ते ज़ुल्म ॾिसी गैरत कोन आई, त हाणे वरी कहिड़ी गैरत खे पग ॿधाईंदा? बाबा तव्हांखे खपे छा? रईस, असीं बसि एतिरो था चाहियूं त इज़तदार ऐं पढ़ियल लिखियल समाज हुजे, मज़हब खां मथे इंसान हुजे, बेगुनाह कंहिंजो रतु न वहे, नंढ वॾाई जिते ऐब हुजे, कहिड़ो चांडियो कहिड़ो मनसी, बसि हिते हिकु सिंधी क़ौम हुजे।